रहमान रहीम सालन का वठी रिलायंस शुगर मिल उबाड़ो असां वटि कमु करे पई। महिनतकश मज़दूरनि जे खून पसीने सां शुगर मिल इंतज़ामिया लखनि जी तादाद में पैसो डॉलर कमाइनि पिया। उनजे बावजूद बि असांजे स्कूलनि में इन्हनि हिकु रुपयो त ख़र्चु न कयो आहे। असांजे स्कूलनि में जेको आहे फर्नीचर जी बि कमी आहे। असां वटि हिन जे तरफ़ां कोई डिस्पेंसरी बि न आहे। त ॿियो जॾहिं बि कमांद जो जॾहिं सीज़न ईंदो आहे त हिननि जो ट्रैक्टर ट्रालियूं भारी मशीनरियूं जेकियूं हलंदियूं आहिनि उनजी वजह सां असांजा रोड रस्ता या असांजे जेको इलाइक़े जूं पुलूं आहिनि त उहे तबाह थी वेंदियूं आहिनि। त उन जे बावजूद बि हे कोई नोटिस वठण लाइ बि तयारु न आहिनि। असांजे तालीम इदारनि खे ॾिसण लाइ बि तयारु न आहिनि। असांजे जेको आहे त मेडिसन जे हवाले सां बि असांखे कोई सहूलियत ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। जेको फैक्ट्री जे दीवार सां गॾु ॻोठ आहिनि त उन्हनि खे बि हे कोई हिकु रुपयो तक इन्हनि ख़र्चु न कयो आहे। हाणे त पढ़ियल लिखियल जेका नौजवान आहिनि टेक्निकल उहे रोज़ाना गेट ते अचनि था, इन्हनि खे इल्तिजा करनि था। कोई इंतिज़ामिया हुननि सां मिलण लाइ तयारु न आहे। इंतिज़ामिया जे तरफ़ूं कंहिं इलाइक़े वासियुनि खे रोज़गार ॾियण जे लाइ तयारु न आहे। असां सभिनीनि खे वासवारनि खे इहा गुज़ारिश कयूं था डिप्टी कमिश्नर घोटकी खे AC उबाड़ो साहब खे त ख़ुदारा फौरी तौर ते नोटिस वठी इलाइक़े वासियुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि ऐं रोज़गार फ़राहम कयो वञे। असां रिलायंस शुगर मिल इंतिज़ामिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं त कोशिशि कयो पंहिंजो जेको क़ौमी फ़र्ज़ु आहे उहो निभायो, इलाइक़े वासियुनि खे तरजीह ॾियो, न कि ॿारनि माण्हुनि खे। ऐं असां वटि तक़रीबन जॾहिं खां रिलायंस शुगर मिल लॻी आहे असां वटि CSR जो बजट कंहिं इलाइक़े ते ख़र्चु न थियो आहे। असां इंतिज़ामिया खे इहो चऊं था त पढ़ियल लिखियल टेक्निकल माण्हू आहिनि, मां श्योरिटी सां चवां थो जेको माण्हू चवनि असां उनखे ॾियण लाइ तयारु आहियूं। त लिहाज़ा न इलाइक़े जे माण्हू खे नज़रअंदाज़ न करनि, इलाइक़े जे माण्हू सां एतिरो ज़ुल्म न करनि कि उहे पाण मुरादो हर माण्हू निकिरी करे तव्हांजे गेट ते अची करे को एहतिजाज रिकॉर्ड कराए। त उन खां पहिरियों तव्हां इन शइ जो नोटिस वठो ऐं इलाइक़े जे पढ़ियल लिखियल माण्हू टेक्निकल माण्हुनि खे